अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद खुराई। ख़बर शामिल कंदासीं दाद लगारी वेझो पावर प्लांट इंतज़ामिया पारां जबरी तौर मुलाज़िम परवर लखन खे ड्यूटी तां बरतरफ़ करण खिलाफ़ मज़दूर यूनियन पारां एहतजाजी मुज़ाहिरो। यूनियन अगवानन दीन मोहम्मद लखन, ज़हूर पिताफ़ी ऐं आफ्ताब लखन ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त पावर प्लांट इंतज़ामिया मज़दूर दुश्मन पॉलिसी ते हलंदे मज़दूरनि खे बिना जवाज़ ड्यूटियुनि तां बरतरफ़ वारो ज़ालिमानो अमल शुरू करे मज़दूरनि खे बेरोज़गार करे रही आहे। हिननि वधीक चयो त असां पंहिंजनि जाइज़ मुतालबनि ऐं बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली लाइ एहतजाज कयो त कंपनी जे ऑफिसर उबैदुर रहमान पंहिंजे उहिदे ते क़ाइमु रहंदे सभिनी मज़दूरनि जी कंपनी अंदरि दाख़िला ते पाबंदी हणी गेट बंदि करे छॾियो आहे। हिननि चेतावनी ॾिनो जेकॾहिं बरतरफ़ थियल मुलाज़िम परवर लखन समेत असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त असां पंहिंजो बि धरणो जारी रखंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो फास्ट।